क्या आगाह कंदासीं। पाकिस्तान गज़ा में फौरी तौर जंग बंदी जो मुतालबो करे छॾियो आहे। पढ़ी खाती जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त इसराइली फ़ौज कार्रवाइन में फ़लस्तीनियुनि खे निशानो बणाए रही आहे। निगरान वज़ीर आज़म गॾियल क़ौमुनि जे ठहरान मूजिब फ़लस्तीन मसइले जे हल ते ज़ोर भरियो आहे। भारतीय फोर्सिस वालियल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञगड़ी में मुलविस आहे। आलमी बिरादरी वालियल कश्मीर में भारतीय ज़ुल्मनि जो नोटिस वठे। पाकिस्तान पारां कश्मीरियुनि जी सिफ़ारती ऐं इख़लाक़ी मदद जारी रखी वेंदी। एक भेरो ॿीहर ख़बर अव्हांखे ॾींदासीं। फ़लस्तीन गज़ा में फौरी तौर जंग बंदी जो मुतालबो करे छॾियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। पढ़ी खाते जे तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त इसराइली फ़ौज कार्रवाइन में फ़लस्तीनियुनि खे निशानो बणाए रही आहे। निगरान वज़ीर आज़म गॾियल क़ौमुनि जे ठहरान मूजिब फ़लस्तीन मसइले जे हल ते ज़ोर भरियो आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। पाकिस्तान गज़ा में फौरी तौर जंग बंदीअ जो मुतालबो करे छॾियो आहे।